ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। नेब हथां इम्कानी गिरफ़्तारी जे ख़दशे सबबि पीटीआई चेयरमैन जी घरवारी बुशरा बीबी इस्लामाबाद हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो आहे। बुशरा बीबी पीटीआई जी कानूनी टीम सां गॾु इस्लामाबाद हाई कोर्ट पहुती इल्तवा वारे केसनि जा तफ़सील फ़राहम करण ऐं ज़मानत खां अॻु गिरफ़्तारी ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त अदालत में बुशरा बीबी जी बायोमेट्रिक तस्दीक भी कई वई। इस्लामाबाद जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत पारां तोशाखाना जाली के रसीद केस में भी बुशरा बीबी जी अबूरी ज़मानत 28 नवंबर ताईं वाद करे छॾी। वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। इस्लामाबाद खां असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर नज़ीर चारण सां। जी नज़ीर, वधीक छा अपडेट्स आहिनि? चेयरमैन जी घरवारी बुशरा बीबी अॼु तोशाखाना केस में जो मुख़्तलिफ़ शहर केसनि में जेको आहे अॼु इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट जी अदालत में पेश थी ऐं अदालत खे बुशरा गौहर जे वकील जेको आहे सो इस्तदा कई त असांजी जेको आहे सुभाणे ज़मानत ख़तमु थियण वारी आहे ऐं असांखे गिरफ़्तारी जो ख़दशो आहे। इन जे करे असांजी जेको आहे सो गिरफ़्तारी खां अॻु वारी जेकी ज़मानत आहे उहा जेको आहे सो पहिरीं जेको आहे सो मंज़ूर कई वञे। जंहिं बैदि जेको आहे अदालत में बुशरा बीबी जे वकील ख़ालिद यूसुफ एडवोकेट जे पेश थियो हो ऐं उन अदालत खे इहा ई इस्तदा कई त बिल्कुलु असांखे जेको आहे सो सुभाणे ज़मानत वारी जेको ॾींहुं आहे उहो ख़तमु थियण वारो आहे ऐं असांखे ख़दशो आहे त किथे बुशरा बीबी खे गिरफ़्तार न कयो वञे त असांजी जेको आहे सो ज़मानत जे खां अॻु जेकी गिरफ़्तारी खां अॻु जेकी ज़मानत आहे उहा जेको आहे सो मंज़ूर कई। हिन बैदि में अदालत पीटीआई चेयरमैन जे मेचन खे ज़मानत वारी दरख़्वास्त जी ॿुधणी जेको आहे 29 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी ऐं जॾहिं त बुशरा बीबीअ जी जेकी जाली रसीद वारे केस में जेकी अबूरी ज़मानत हुई उन में वाद करे ॿुधणी जेको आहे सो मुलतवी करे छॾी। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नज़ीर तफ़सील ॾियण जे लाइ।